तहक़ीक़ जो फ़न सो फ़न जेको लफ़्ज़ फ़न पाण सिंधीअ में फ़नकार लाइ बि इस्तेमालु कंदा आहियूं। फ़न मां माना फ़नकार ऐं फ़न जो जेको आहे सो हिकिड़ी माना फ़न जी अंग्रेज़ी में इंटरटेनमेंट जी माना में वरिती वेंदी आहे। ठीकु आहे न दादा? त पर जॾहिं पाण रिसर्च जे माना में ॻाल्हायूं पिया या तहक़ीक़ जे हवाले सां ॻाल्हायूं था त हिते फ़न जी जो मतिलबु छा आहे, जेकॾहिं थोरो इनखे थोरो पार्टिसिपेटिव पाण बणायूं था। फ़न जो हिकिड़ो आम माना असां फ़न जी माना हिकिड़े इंटरटेनमेंट जे माना में वठंदा आहियूं, तंज़ो मज़ाह जी माना में वठंदा आहियूं। पर हिते फ़न जी जो मतिलबु छा आहे? हुनुर या तरीक़ो। यस, उन करे असां तरीक़ेकार, छो त असां माना अंग्रेज़ी में तहक़ीक़ जे फ़न जी ट्रांसलेशन अंग्रेज़ी में जेकॾहिं कयूं अकेडमिक लैंग्वेज में त उहा थींदी रिसर्च मैथडोलॉजी। ठीकु आहे न, तहक़ीक़ जो तरीक़ेकार। मां हिनखे थोरो इन करे कयां पियो थोरो रिफ्लेक्ट कयूं त हाणे जेको पाण चऊं था रिसर्च मैथडोलॉजी अंग्रेज़ी में या सिंधी में तहक़ीक़ जो तरीक़ेकार, त मैथडोलॉजी लफ़्ज़ अंग्रेज़ी में या सिंधीअ में तरीक़ेकार, उहो माना उनजो मतिलबु छा आहे? वॉट इज़ मेंट बाय तरीक़ेकार या मैथडोलॉजी? माना मैथडोलॉजी छा खे चइबो आहे? पाण जॾहिं एॾे सारे वॾे हुन में पढ़ूं था, रिसर्च मैथडोलॉजी में इंगेज थियणु चाहियूं था त मैथडोलॉजी आहे छा? जी सही, माना मैथडोलॉजी जो हिकिड़ो मतिलबु आहे डेटा कलेक्शन। ॿियो को मतिलबु, ॿी का माना? जी बाबा, छा मिसाल तौरु कहिड़ो छा तरीक़ो कहिड़ो थी सघे थो? डेटा कलेक्शन ख़ुदि हिकिड़ो तरीक़ो आहे या डेटा कलेक्शन को प्रोसेस आहे? अच्छा, तरीक़ो बि थी सघे थो, मेथड बि थी सघे थो। ठीकु आहे। सो हाणे रिसर्च मैथडोलॉजी में जॾहिं पाण ॻाल्हि कयूं था, रिसर्च मैथडोलॉजी पर्टिकुलरली उन शइ खे चयो वेंदो आहे जंहिंमें इट इज़ नॉट ओनली, जीअं तव्हां जीअं चयो त इहो डेटा कलेक्शन आहे, पर मैथडोलॉजी इज़ नॉट ओनली अबाउट डेटा कलेक्शन। डेटा कलेक्शन उन जो हिकिड़ो तरीक़ो थी सघे थो, हिकिड़ो वे थी सघे थो, पर जॾहिं असां मैथडोलॉजी चऊं था त स्टडी ऑफ मेथड्स, साइंटिफिक वे ऑफ डूइंग थिंग्स। ठीकु आहे। मैथडोलॉजी जॾहिं पाण लॉजी उनखे लॻाए छॾियोसीं, जीअं मिसाल एंथ्रोपोलॉजी आहे, बायोलॉजी आहे, ठीकु आहे न, उनजे पुठियां माना लॉजी जो लॻण जो मतिलबु आहे साइंटिफिक स्टडी। सो मैथडोलॉजी इट सेल्फ इज़ ए साइंटिफिक इल्मु। त सो असां माना डेटा कलेक्शन में इन करे कयूं था, मिसाल तौरु वाई दे गेव मी दिस इंस्ट्रूमेंट, ही मूंखे इंस्ट्रूमेंट छो ज़रूरी ॾिनो वियो त मां तव्हां माइक यूज़ कयो? आवाज़ परे खां वञे, पर देयर इज़ एन अदर ऑब्जेक्टिव ऑफ यूज़िंग दिस इंस्ट्रूमेंट। रिकॉर्ड पिया कनि फॉर दी प्रूफ। सो हिकिड़ी फैक्ट माना प्रूफ माना साबितीअ जे लाइ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी एज एन इंस्टीट्यूट wants to record me as a trainer just to prove that we conducted this workshop. ऐं रिसर्च जो मतिलबु छा आहे? साबितियूं गॾु करणु ऐं साबितियुनि सां का शइ पेश करणु। माना सुभाणे लैंग्वेज अथॉरिटी खे वटि इहो रिकॉर्ड हुजणु खपे त असां हेतिरा वर्कशॉप करायासीं ऐं उन्हनि में हिन माण्हुनि खे घुरायोसीं ऐं उनजो प्रूफ छाजे ज़रिए ॾियणु पिया चाहिनि? थ्रू वीडियो रिकॉर्डिंग। सो हिते वीडियो छा आहे? वीडियो इज़ ए मेथड, वीडियो रिकॉर्डिंग इज़ ए मेथड। फोटोग्राफी, वाई ही इज़ यूज़िंग फोटोग्राफी? टू रिकॉर्ड अगेन थ्रू फोटोग्राफी। सो फोटोग्राफी छा आहे? मेथड आहे। ठीकु आहे। उन करे इहे मेथड्स आहे, उन करे मैथडोलॉजी रिफर्स टू दी वेज़, मुख़्तलिफ़ तरीक़ा जंहिंजे ज़रिए असां कंहिं बि शइ जे बारे में, कंहिं बि सोशल फिनोमिना जे बारे में, कंहिं बि कल्चरल फिनोमिना जे बारे में का बि साबितीअ सां ॻाल्हि रखी सघूं। दिस इज़ ऑल अबाउट रिसर्च। उन करे मैथडोलॉजी जेको आहे सो सोशल साइंसिस, ह्यूमैनिटीज़ ऐं आर्ट्स जे डिसिप्लिन में पढ़ाई वेंदी आहे त जीअं तव्हां का बि जेका इल्मी ॻाल्हि कयो, स्कॉलरली ॻाल्हि कयो, उनजी साबितीअ सां उहा माना मैथडोलॉजिकल वेज़ में उनजो प्रूफ सां ॻाल्हि कई वञे। मां पंहिंजी टॉपिक ते माना जनरली ॻाल्हाईंदुसि। बेसिकली मुंहिंजो बैकग्राउंड एंथ्रोपोलॉजी सां आहे, त उन करे क्वालिटेटिव रिसर्च
ते पाण थोरो ॻाल्हाईंदासीं, उनखां पोइ थोरो एब्स्ट्रैक्ट राइटिंग कीअं कबी आहे ऐं रेफरेंसिंग वग़ैरह जी कोशिशि कंदासीं। हाणे बेसिकली जॾहिं पाण रिसर्च मेथडोलॉजी जी ॻाल्हि कयूं था त उन में मुख़्तलिफ़ थ्योरिटिकल अप्रोचिस हूंदियूं आहिनि। माना जेका मां बार बार आऊं चवां पियो न त मेथडोलॉजी, रिसर्च मेथडोलॉजी, उहा उन जो मतिलबु इहो आहे त साइंटिफिक वेज़, साइंटिफिक मेथड्स to engage in research, to engage with research or any issue, or issue based research थी सघे थी, नॉन इशू बेस्ड रिसर्च थी सघे थी, या कंहिं बि इंसानी जेको आहे सो फिनोमिना सां लाॻापियल। उन करे असां इन जो फोकस आर्ट्स, ह्यूमैनिटीज़ ऐं सोशल साइंसिस में रखियो आहे। हाणे पाण चऊं था सोशल साइंसिस ऐं ह्यूमैनिटीज़ जी जेका रिसर्च आहे उन जो फोकस छा ते हूंदो आहे? हिते ही जेके पाण हिन वर्कशॉप में गॾु थिया आहियूं, या सोशल साइंसिस ऐं ह्यूमैनिटीज़ जी रिसर्च आहे या कंहिं ॿिए डिसिप्लिन जी आहे? मोस्टली ऑल पार्टिसिपेंट्स मोस्टली यू बिलोंग टू सोशल साइंसिस या ह्यूमैनिटीज़ सां। मसलन कहिड़ा डिसिप्लिन्स आहिनि हिते? मतिलबु सिंधी लैंग्वेज लिटरेचर हूंदो, ॿिया कहिड़ा आहिनि? एजुकेशन आहे। एजुकेशन सोशल साइंस आहे या ॿी दुनिया आहे? अच्छा, सोशल साइंस आहे त उहा छा न आहे? नेचुरल साइंस न आहे, ठीकु आहे, मैथमेटिक्स बि न आहे। ऐं ॿियो कहिड़ो डिसिप्लिन आहे? एंथ्रोपोलॉजी, आर्कियोलॉजी, छा नेचुरल साइंस आहे या सोशल साइंस आहे? सोशल साइंस आहे। सोशल साइंस बि आहे, ह्यूमैनिटीज़ बि आहे, आर्ट्स बि आहे। ॿियो को लिटरेचर त हूअं ई आर्ट्स ऐं ह्यूमैनिटीज़ आहे। ॿियो को बाबा? इंग्लिश लैंग्वेज ऐं लिटरेचर नेचुरल साइंस आहे या सोशल साइंस आहे? माना बेसिकली सोशल साइंस, आर्ट्स, लिबरल आर्ट्स ऐं ह्यूमैनिटीज़ आहे, ठीकु आहे न? त सो इज़ देयर एनी डिफरेंस बिटवीन सोशल साइंस, ह्यूमैनिटीज़ एंड नेचुरल साइंसिस? नेचुरल साइंस ऐं जेके पाण हिते वेठा आहियूं उन्हनि जो पाण में को फ़र्क़ु आहे छा? छो त उहो फ़र्क़ु कहिड़ो आहे? सही। त सोशल साइंस ऐं ह्यूमैनिटीज़ जी लैब बि थी सघे थी, पर उहा थी सघे थो जियोलॉजी ऐं केमिस्ट्री वांगुरु न हुजे। असांजी लैब कहिड़ी थी सघे थी? सोसाइटी, माण्हू, ठीकु आहे न, इदारा, ठीकु आहे न। मिसाल तौरु कहिड़ा इदारा असांजा सोशल साइंसिस ऐं ह्यूमैनिटीज़ ऐं आर्ट्स जी लैब जे लाइ कहिड़ी रिसर्च थी सघे थी? किथे सोर्सिस कहिड़ा थी सघनि था? मिसाल तौरु न्यूज़ पेपर्स थी सघनि थियूं, अख़बारूं थी सघनि थियूं, लाइब्रेरीज़ थी सघनि थियूं, आर्काइव्स थी सघनि था, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा इदारा थी सघनि था, ठीकु आहे न, माण्हू थी सघनि था, ठीकु आहे न। त इहे असांजी बि लैब ईअं थींदी आहे, पर ज़ाहिर आहे असांजी लैब ऐं उनजो फ़र्क़ु आहे। हाणे हिते सुवालु अचे थो त इहो छो, इन करे आउं थोरो रिफ्लेक्ट करायां पियो त इहो असांखे बुनियादी तौर ते सोशल साइंस ऐं नेचुरल साइंसिस जो जे फ़र्क़ु खे इन करे सम्झंदा आहियूं त छो त जॾहिं असां इहो फ़र्क़ु सम्झंदासीं त मैथडोलॉजी जो बि फ़र्क़ु आहे ॿिन्ही जो। हाणे मिसाल तौरु केमिस्ट जेको आहे, केमिस्ट्री जो जेको रिसर्चर आहे, उहो उनजी जेको रिसर्च जो जी मैथडोलॉजी ऐं उन जा जेके एम्स एंड ऑब्जेक्ट्स हूंदा उहे सोशल साइंसिस ऐं ह्यूमैनिटीज़ जे रिसर्च जे एम्स एंड ऑब्जेक्टिव्स खां डिफरेंट हूंदा ऐं उन जा सोर्सिस बि डिफरेंट हूंदा। सो उन करे हिकिड़ो टर्म इस्तेमालु थींदो आहे सोशल साइंसिस ऐं ह्यूमैनिटीज़ जी रिसर्च में, छो त असां थ्योरिटिकली थोरो उनखे सम्झूं त रिसर्च सां माना कहिड़े क़िस्म जी करणु चाहियूं था। त हिकिड़ो टर्म थींदो आहे एपिस्टेमोलॉजी। जॾहिं असां वेन वी आर टॉकिंग अबाउट रिसर्च मैथडोलॉजी त उन में हिकिड़ो इस्तिलाह इस्तेमालु थींदो आहे थ्योरिटिकली स्पीकिंग एपिस्टेमोलॉजी, पर उहा रिसर्च मैथडोलॉजी सोशल साइंसिस ऐं ह्यूमैनिटीज़ जे माण्हूअ खे सम्झण लाइ तमामु ज़रूरी आहे। एपिस्टेमोलॉजी छा आहे? स्टडी ऑफ नॉलेज या थ्योरी ऑफ नॉलेज, बिल्कुलु। त उन जो मतिलबु छा आहे? माना स्टडी ऑफ नॉलेज माना कीअं? जी बाबा, यस, ज़बरदस्त। अदी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कि वॉट आर दी सोर्सिस आर ग्राउंड्स ऑफ नॉलेज। माना जंहिं शइ ते पाण जंहिंजे बारे में पाण नॉलेज कठी करणु चाहियूं था रिसर्च जे ज़रिए, जंहिं बि शइ जे बारे में पाण का ट्रूथ, रियलिटी, का हक़ीक़त, जीअं सर ज़बरदस्त सवेर ॿुधायो त रिसर्च जेका आहे उहा हक़ीक़त ऐं सबूतनि जे बारे में असांखे शाहिदियूं कठियूं करणियूं आहिनि न। त उन करे
जेका जंहिं जे बारे में असां नॉलेज खे ॿाहिरि आणणु चाहियूं था, नॉलेज कलेक्ट करणु चाहियूं था, सच खे वाज़िह करणु चाहियूं था, त उन जा सोर्सिस ऐं ग्राउंड्स माना असांखे कहिड़ा यूज़ करणा पवंदा। मिसाल तौरु केमिस्ट्री जी लैब में जो सच केमिस्ट्री सां रिलेटेड जेका नॉलेज आहे, केमिस्ट्री सां रिलेटेड जेको ट्रूथ आहे, उहो उन जो ग्राउंड ऐं सोर्स छा थी सघे थो? के केमिकल पार्टिकल्स, के एलिमेंट्स, ठीकु आहे न, के पत्थर, ठीकु आहे, उन्हनि जी लैब मां रिज़ल्ट वठणु, या के बीमारी जे बारे में जेका उन जो हूंदो। जॾहिं त ह्यूमैनिटीज़ जो जा सोर्सिस कहिड़ा हूंदा? उहे पत्थर न हूंदा। उहा डिज़ीज़ जी का इंजेक्शन जो रतु ब्लड टेस्ट न कराइणो पवंदो। ह्यूमैनिटीज़ में जो सोर्स कहिड़ो हूंदो कंहिं बि ह्यूमैनिटीज़ जी रिसर्च जे ट्रूथ खे मालूम करण जे लाइ? Any activity which is created by humans, any action, any behavior which is related to or with humans, ठीकु आहे, उहो मिसाल तौरु ह्यूमन सां कहिड़ो बिहेवियर या कहिड़ी एक्टिविटी, कहिड़ो एक्शन या कहिड़ी क्रिएशन थी सघे थी। मिसाल त ह्यूमैनिटीज़ में कहिड़ियूं शयूं अचनि थियूं? लिटरेचर, लैंग्वेज, फोकलोर, अदब सां ॿियूं शयूं लाॻापियल, म्यूज़िक, आर्ट, ठीकु आहे न। त तव्हां जॾहिं ह्यूमैनिटीज़ जी रिसर्च में इन्वॉल्व थींदा त तव्हांखे सोर्सिस बि उहे इकट्ठा करणा पवंदा। फॉर इंस्टेंस, तव्हां लैंग्वेज ऐं लिटरेचर ते जेकॾहिं को रिसर्च करणु चाहे थो त उहो कहिड़े क़िस्म जूं शयूं कंहिं ते रिसर्च करणु चाहे सघे थो। मिसाल सूफ़ीज़म बि ह्यूमैनिटीज़ आहे। वाई सूफ़ीज़म कम्स विद इन द डोमेन ऑफ ह्यूमैनिटीज़? तसौफ़ जेको आहे सो ह्यूमैनिटीज़ आहे या नेचुरल साइंस आहे? नेचुरल साइंस छो न आहे? उन में इंसानी तस्वर आहिनि, ठीकु आहे न। नेचुरल साइंस बेसिकली केमिस्ट्री, फिज़िक्स ऐं बायोलॉजी आहे, जेके उन्हनि माना तसौफ़ में छा आहे? शाइरी आहे, तसौफ़ में मौसीक़ी आहे, ठीकु आहे न। उन में आइडियाज़ आहिनि ऐं आइडियाज़ माना इंसाननि जा तख़लीक़ कयल आहिनि। माना हिकिड़ो सूफ़ी शाइर आहे, उनजा ख़्याल आहिनि ऐं उनजे अंदरि इमोशन्स आहिनि ऐं उनजे अंदरि डिस्कोर्स आहे। डिस्कोर्स मतिलबु छा खे चइबो आहे? डिस्कोर्स माना को बि डायलॉग, का ॻाल्हि ॿोल, ऐं उहा आइदर इन दी फॉर्म ऑफ रिटन फॉर्म और इन दी फॉर्म ऑफ स्पोकन फॉर्म, ठीकु आहे न, या उहो कंहिं सिंबॉलिक फॉर्म में बि थी सघे थो, ठीकु आहे न। मिसाल तौरु मां तव्हांखे हीउ हिकिड़ो मैसेज ॾेखारियां, जेकॾहिं पाण डिस्कोर्स जी ॻाल्हि कयूं था त डू यू थिंक दिस कुड ऑल्सो बी दी सोर्स ऑफ रिसर्च? ही छा आहे? इज़ दिस डिस्कोर्स? ही छा आहे? अचे थो न सम्झ में? थोरो शायदि परे हुजे तव्हां खां। ही छा पिक्चर आहे? छा आहे पिक्चर में? नज़र छा पियो अचे? हिन में वर्ड्स वग़ैरह न आहिनि, बट दिस इज़ ए पिक्चर, दिस इज़ ए पेंटिंग। ऐं पेंटिंग में छा आहे? त छा ही जेको आहे सो रिसर्च जो पंहिंजो ह्यूमैनिटीज़, आर्ट्स ऐं सोशल साइंस में अची सघे थो, या ही नेचुरल साइंस आहे? हिन इमेज मां भला तव्हां छा था, ही कंहिंजो इमेज आहे? येस, अदी ज़बरदस्त ॻाल्हि, के जंगजू आहे, को जंग विढ़ंदड़ माण्हू आहे। माना हिन तस्वीर ख़ुदि ॻाल्हाए पई त ही को जंगजू माण्हू आहे, ठीकु आहे न। उन करे छा त इहो जेको हिन तव्हां माना हिन तस्वीर मां ॾिसी करे अंदाज़ो लॻायो त ही कंहिं जंग विढ़ंदड़ माण्हूअ जो तस्वुरु आहे, त डोंट यू थिंक, तव्हां छा नथा सम्झो त ही ख़ुदि इमेज बि हिकिड़ो सोर्स आहे फॉर नॉलेज? माना हाणे मां तव्हांखे थोरो वाइडर माना कयां पियो त हिन मां इहो साबित थियो त सोशल साइंसिस, आर्ट्स ऐं ह्यूमैनिटीज़ में सिर्फ़ु लिखत या चवण जा लफ़्ज़ सोर्स नथो थी सघे, हिन क़िस्म जो सोर्स बि थी सघे थो। येस, हीअ पाण कम्यूनिकेट करे पई, पर अगेन वाई दिस कम्स विद इन द डोमेन ऑफ ह्यूमैनिटीज़? It shows human emotions, but it is also created by humans. माना ही को नेचुरल ना है तस्वीर है, ही ठहियल आहे कंहिं पेंटर जी ठहियल आहे, ऐं हुन
ठाहे ह्यूमैनिटीज़ में इन करे अचे थी जो हुन हिन में ह्यूमन फार्म ॾेखारियो आहे। ऐं हीअ कंहिंजी तस्वीर आहे, थोरो इमेज करे सघो था त कंहिंजी तस्वीर आहे हीअ? हा यस, ज़बरदस्त, हीअ नेपोलियन जी तस्वीर आहे। ऐं हीअ तस्वीर छो ईअं ॾेखारी वई आहे, हिनखे जंगजू छो ॾेखारियो वियो आहे? ही वॉज़ ए वॉरियर एंड ही वॉज़ द फाउंडर ऑफ मॉडर्न फ्रांस। ठीकु आहे न, उन करे फ्रेंच हिस्ट्री जे अंदरि हिन जो तमामु वॾो रोल आहे। ऐं हिन जी 100 साला जेको आहे सो 200 साला हुई डेथ एनिवर्सरी 2 साल पहिरियां, शायदि गुज़िरियल साल या 1 साल पहिरियां, उन ते सॼे फ्रांस में हिनखे नेशनली सेलिब्रेट कयो वियो फ्रेंच गवर्नमेंट जी तरफ़ां, छो त दे कंसीडर हिम एज़ ए नेशनल हीरो। ठीकु आहे न, उनखे छो त उनजो फाइंडर आहे। सो उन करे असां हीअ माना उन करे तव्हांखे ॿुधायां थो वेज़ ऑफ नोइंग त एपिस्टीमियोलॉजी ते मां अची वियुसि वापसि, त सोशल साइंसिस या कंहिं बि रिसर्च जे अंदरि एपिस्टीमियोलॉजी खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। ऐं उहे उनखे माना सिंपल चवंदासीं वेज़ ऑफ नोइंग, वेज़ ऑफ नॉलेज, सोर्सिस ऑफ नॉलेज कहिड़ा थी सघनि था। उन करे तव्हां एज़ ए स्टूडेंट ऑफ एज़ ए रिसर्चर विद इन दी डिफरेंट फील्ड्स ऑफ आइदर इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर, सिंधी लैंग्वेज एंड लिटरेचर, उर्दू या एंथ्रोपोलॉजी, आर्कियोलॉजी या एजुकेशन। अच्छा, एजुकेशन में असां जेको आहे सो क्वालिटेटिव रिसर्च कीअं करे सघूं था? हाणे चवंदा 2 वॾा पैराडाइम्स आहिनि, हिकिड़ो आहे क्वालिटेटिव रिसर्च, ॿियो आहे क्वांटिटेटिव रिसर्च। त एजुकेशन जो को रिसर्चर आहे जेको एजुकेशन जी फील्ड सां लाॻापियल आहे, त उहो जेकॾहिं क्वालिटेटिव रिसर्च ते कमु करणु चाहे त हू छा ते कमु कंदो? ऐं क्वालिटेटिव रिसर्च छा जे बारे में आहे ऐं क्वांटिटेटिव रिसर्च छा जे बारे में आहे? 2 वॾा पैराडाइम्स आहिनि, हिकिड़ो क्वालिटेटिव रिसर्च जंहिंखे सिंधी में पाण चऊं मयारी रिसर्च, ॿी आहे मिक़दारी रिसर्च। वन इज़ फ्रॉम क्वालिटी एंड सेकेंड इज़ फ्रॉम क्वांटिटी। माना हिनखे ॿियनि लफ़्ज़नि में अञा बि अकेडमिक चऊं, हिकिड़ी आहे ख़ासियती, ॿी आहे जेको आहे सो मिक़दारी। मयारीअ खे माना ख़ासियती बि चइबो आहे, ख़ासियत जेका किन ख़ासियतुनि खे ज़ाहिर करे, बयानु करे, डिस्क्राइब करे एनालिसिस में आणे। त एजुकेशन जी रिसर्च आइदर क्वालिटेटिव थींदी या क्वांटिटेटिव थींदी, ॿई बि थी सघे थी। मिसाल क्वालिटेटिव थींदी त कीअं थींदी? जी जी, ज़बरदस्त, ये बिल्कुलु। मिसाल तौरु असांखे जेकॾहिं टेक्स्ट एनालिसिस करिणो हुजे किताबनि जो त उहा क्वालिटेटिव थींदी। माना मिसाल तौरु पाण चऊं त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा 5 दर्जे जा प्राइमरी स्कूल जा 5 दर्जो जा सिंधी किताब, उन्हनि सिंधी किताबनि में सबक़ कहिड़ा लिखियल आहिनि, सबक़नि में छा लिखियलु आहे, उनजो कंटेंट कहिड़ो आहे, उनजो टेक्स्ट कहिड़ो आहे, त इहा क्वालिटेटिव रिसर्च थींदी। मिसाल तौरु उनजो अञा बि उनखे वरी वाज़िह कयूं त उनजो टेक्स्ट कहिड़े क़िस्म जी रिसर्च करणु था चाहियो। छा तव्हां उन टेक्स्ट जे अंदरि जेंडर जो तज़ियो करणु था चाहियो, तव्हां उनजो क्लास जो तज़ियो करणु था चाहियो, या तव्हां उनजो रिलीजन जो तज़ियो करणु था चाहियो? टेक्स्ट में लिखियलु छा आहे? माना तव्हां इहो सम्झणु था चाहियो। इहा नॉलेज सिंधी टेक्स्ट बुक बोर्ड मां मिसाल तौरु 1 साल जा 5 दर्जे जा या 6 दर्जे जा तव्हां खणो था सिंधी जा किताब, ऐं उन में यू वांट टू एक्सप्लोर द नॉलेज, यू वांट टू अराइव एट द ट्रूथ अबाउट what this text contains in terms of male female जा सबक़ या उन्हनि जी डिपिक्शन कीअं थियल आहे, या जेको आहे सो उन में जेको आहे सो जंग जे बारे में छा लिखियलु आहे या न आहे। मिसाल तौरु तव्हां इहो सम्झणु था चाहियो, तव्हांजो सुवालु आहे त सिंधी टेक्स्ट किताबनि में जेको आहे सो जंगियुनि जे बारे में वधीक आगाही आहे, त तव्हां कीअं रिसर्च कंदव, उन माना छा ॾिसंदव? माना मिसाल तौरु असां चवंदासीं जीअं जी थीमेटिक एनालिसिस कंदासीं। ऐं थीमेटिक एनालिसिस छा जो कंदासीं? ऐं सोर्स छा हूंदो? कंटेंट माना प्राइमरी किताबनि जो, किताब असांजो सोर्स हूंदो ऐं उन किताब में शामिलु सबक़ सोर्स हूंदो, लेसन्स या पोएम्स जेके बि आहिनि। त उहो असां ॾिसंदासीं त बाबा 5 दर्जे जो किताबु खयासीं, 4 खयासीं, उन में ॾिसंदासीं त हिन में केतिरा सबक़ या पोएम्स आहिनि जेके जंग जे बारे में ॿारनि जी माना जेको आहे सो एजुकेट कनि पिया।
त असांजो सोर्स माना पाण हिन माना बेसिकली रिसर्च मेथडोलॉजी ॿोली ऐं हिन ते पाण ॻाल्हायूं पिया न त किताब अगेन अच्छा अच्छा ईअं बि न आहे त इहे शयूं हिक ॿिए खां अलॻि आहिनि माना एजुकेशन ते जेका तहक़ीक़ थिए पई उहा बेसिकली ॿोलीअ जी तहक़ीक़ बि आहे ठीकु आहे न उहा एजुकेशन जे बारे में बि आहे पर उहो उन जा सोर्स लैंग्वेज बि आहे लैंग्वेज जे दायरे में उहा अचे थी ठीकु आहे न त उन करे डिस्कोर्स ऐं हिन जी पाण ॻाल्हि कईसीं मां सम्झो इहो थोरा जनरली ऐं तव्हांखे ॿुधायोसीं पर एजुकेशन में पाण जेकॾहिं क्वांटिटेटिव कंदासीं त क्वांटिटेटिव बि करे सघूं था मिसाल तौरु नंबरिंग करे सघूं था केतिरा सबक़ आहिनि उनजी फ्रीक्वेंसी मालूम करे सघूं था उन्हनि जा रेशोज़ कढी सघूं था ठीकु आहे न त इहे ॿई माना मिक्स मेथड्स थी सघनि था ठीकु आहे न हाणे मां तव्हांखे थोरो बसि एक्सरसाइज़ करायां थो छो त टाइम आई थिंक तव्हां 2:30 ताईं आहे साईं वरितो टाइम काफ़ी कुझु रिफ्रेंसिंग जे हवाले सां मूंखे चयो तव्हां जेके रिफ्रेंसिंग आहे उहा कीअं थिए थी न त हीउ मां कुझु अंग्रेज़ी में कुझु सैम्पल्स खणी आयो आहियां जेके आउं तव्हां सां शेयर करणु चाहींदुसि त हीअ सर अॼु में तव्हां पास कजो कुझु हा तव्हां हिकिड़ो मूंखे ॾियो बाक़ी हिन खे थोरो तव्हां ॾिसी वठिजो हिन खे पाण थोरो एक्सरसाइज़ कयूं था हिन में ख़ासि करे जेको आहे न चौथी 5 लाइन में 5-6 में आहे जिथे इट आर्ग्यूज़ दैट वॉट कैरेक्टराइज़िस द वर्ल्ड इज़ द ग्लोबलाइज़ेशन ऑफ नेशनलिज़म इहो जुमिलो तव्हां ॾिसो 2 3 4 5 6 7 जेका लाइन आहे 7th लाइन इट आर्ग्यूज़ दैट ही बेसिकली हिकिड़ो बुक आहे एंथ्रोपोलॉजी जो ॾाढो लेटेस्ट बुक आहे जेको नेशनलिज़म ते लिखियो वियो आहे ही ॿ राइटर्स आहिनि इरफान अहमद हिकिड़ो इंडियन एंथ्रोपोलॉजिस्ट आहे ही वर्क्स इन यूरोप ऐं जे कैंग उन्हनि बेसिकली किताबु लिखियो आहे एडिटेड बुक आहे उनजो चैप्टर आहे उनजो फस्ट चैप्टर आहे उनजो हिकिड़ो सैम्पल मां तव्हांखे ॾेखारणु चाहियां थो त अच्छा हिन एक्सरसाइज़ जो मक़सदु छा आहे रिफ्रेंसिंग पाण सम्झूं था त हिन में इन पहिरें जेका 7th लाइन आहे इट आर्ग्यूज़ दैट वॉट कैरेक्टराइज़िस द वर्ल्ड इज़ द ग्लोबलाइज़ेशन ऑफ नेशनलिज़म इन जे आॾो छा लिखियलु आहे ग्रीन फील्ड 2016 ए ऐं कामा बी इहो इनखे रेफरेंस जी ॿोली में छा चइबो आहे साइटेशन जनरली चइबो पर अञा पर्टिकुलरली इन टेक्स्ट अदी त बाबा असां मूंखां वधीक ॼाणे थी हाणे अदीअ खे छा सेखारियूं असां हिनखे चइबो आहे इन टेक्स्ट साइटेशन या इन टेक्स्ट रिफ्रेंसिंग माना इन टेक्स्ट रिफ्रेंसिंग जो मतिलबु छा आहे हा लिखत हिते टेक्स्ट जो मतिलबु आहे लिखत जे अंदरि इहा लिखत आहे न इहा लिखत आहे बेसिकली लिखत जे अंदरि रेफरेंस थियल हाणे हिते कंहिं भाईअ जो आहे ग्रीन फील्ड आहे ऐं ए ऐं 2016 छा उनजो छो लिखियलु आहे हा हाणे इहो जुमिलो तव्हां छा था सम्झो त इहो जुमिलो जेको हिन सॼो लिखियो आहे इट आर्ग्यूज़ दैट वॉट कैरेक्टराइज़िस द वर्ल्ड इज़ द ग्लोबलाइज़ेशन ऑफ नेशनलिज़म इहो जुमिलो छा सॼो एग्ज़ैक्ट ग्रीन फील्ड जो आहे या का ॿी या उनजो न आहे येस हिन में जेको उन मथे कोट कयो आहे ग्लोबलाइज़ेशन ऑफ नेशनलिज़म जेको वर्ड आहे उहो इन ग्रीन फील्ड जे तां खयल आहे बाक़ी ये जो इनवर्ट काम आहे बाक़ी हुन जेको अॻियां जुमिलो लिखियो आहे उहो हुनजो पंहिंजो आहे माना उनखे हाणे इन टेक्स्ट हुन छो हिते ॾिनी आहे वाई ही हैज़ यूज़्ड ग्रीन फील्ड हेयर इन दिस टेक्स्ट एज ए इन टेक्स्ट रेफरेंस तौरु हुन छो ग्रीन फील्ड खे छो ॾिनो आहे छो त बिकॉज़ दिस बुक इज़ अबाउट नेशनलिज़म and the rise of nationalism globally and particularly in this context they are talking about Europe त ही चवण थो चाहे त हिन किताब में उन्हनि बेसिकली जेको सॼी दुनिया जे अंदरि पोइ ट्रंप जी शक्ल में हुजे या मोदी जी शक्ल में हुजे या हिते पाण वटि भाऊ वारनि जी शक्ल में हुजे सभु नेशनलिज़म तमामु सॼी दुनिया में माना बुरी शक्ल में हले पियो त ही किताब इरफान अहमद बेसिकली ॾाढो ज़बर क्रिटिकल एंथ्रोपोलॉजिस्ट आहे
जंहिं तमामु हिकिड़ी क्रिटिकल माना कमु पेश कयो आहे उन में ग्रीनफील्ड खे इन करे कोट कयो आहे जेका हू ॻाल्हि करणु थो चाहे वाई he is using, they are using this, both authors, this reference because reference is always used to solidify, to authenticate their argument. Again, evidence, yes. माना बेसिकली एविडेंस आहे रिसर्च में तव्हां का बि ॻाल्हि पंहिंजे तौर ते करे सघो था पर उहा तेसीं ताईं वज़नाइती वैलिडिटी उनजी न हूंदी जेसीं ताईं तव्हां उनखे अञा ॿियनि ऑथर सां कोट करे उनखे वैलिडिटी नथा ॾियणु चाहियो त उन करे हमेशह रिसर्च मेथडोलॉजी में वैलिडिटी जो सवाल तमामु अहम हूंदो आहे त हिन में ॾिसो हिन जो चैप्टर जो टाइटल ई रखियो आहे द आर्ग्यूमेंट्स एंड आर्ग्यूमेंट्स अबाउट देयर टॉपिक एंड व्हाट इज़ देयर टॉपिक नेशनलिज़म ठीकु आहे हिन किताब जो नालो ई आहे द नेशनल फार्म अहिड़े क़िस्म जो नालो आहे त उन करे हू जेका ॻाल्हि पंहिंजी करणु थो चाहे उहा ॻाल्हि माना हिते रेफरेंस उन करे ज़रूरी सम्झे थो त उहो जेका पंहिंजो आर्ग्यूमेंट ठाहे थो उन आर्ग्यूमेंट ते जेको अॻु में कमु थियल आहे उनजी सपोर्ट वठणु ज़रूरी आहे उनजी ठीकु आहे न त उन करे माना हू पंहिंजे रिसर्च जे जी मदद सां पंहिंजे आर्ग्यूमेंट खे वधाइणु चाहे थो हाणे तव्हां हेठि हलंदव न त तव्हां जेको आहे सो हुन इहो आर्ग्यूमेंट करे वरी पंहिंजो आर्ग्यूमेंट उते एक्सप्लेनेशन ॾिनी आहे ठीकु आहे वरी हाणे तव्हां ॿी पैराग्राफ जेका फस्ट पैराग्राफ अचे थी इन जे तव्हां वञो थर्ड लाइन में जिथे लिखियलु आहे इन द एंथ्रोपोलॉजिकल लिटरेचर ऑन इंस्टीट्यूशंस फ्रॉम द बैंड थ्रू द ट्राइब एंड चीफडम टू द नेशन स्टेट द टाइम गिवन टू द नेशन स्टेट इज़ टू शॉर्ट equivalent not even to a week within a period of 100 years to put it quantitatively उनखे फुल स्टॉप कयो अथई हाणे इन में हिन तव्हां नोट कयो त घणा रेफरेंस ॾिना आहिनि इन ॿिनि जुमलनि में in the anthropological literature on institutions from the band through the tribe and chiefdom to the nation state the time which में references आहिनि एरिक्सन 2001 हारिस 1991 कोटक 2008 एंड शालनिक 1983 चार रेफरेंस आहिनि हिते छो इहे छा आहिनि इहे बि इनटेक्स्ट रेफरेंस आहिनि इनखे पाण बार बार हाणे मां तव्हांखे ॿुधाइण रेफरेंसिंग जो अक्सर करे स्टूडेंट्स खे इहा ख़बर न हूंदी आहे त हिकिड़ो जेको इनटेक्स्ट रेफरेंस केॾी अहम आहे ऐं इनटेक्स्ट रेफरेंसिंग हिन माना ईअं नाहे ॾिनी दिस he has mentioned this in text referencing after reading these books माना हुन ईअं न आहे त हुन ईअं कीअं ॾींदो कंहिंजा नाला बसि रफ़ीक जो नालो ॾेई छॾे या आदीअ जो नालो ॾेई छॾे बाबा हुन इहा जेका उहा ॻाल्हि जेका करे थो ऐं उहा ॻाल्हि कहिड़े लिटरेचर जे माना में करणु चाहे थो नेशनलिज़म पर हिते पर्टिकुलरली एंथ्रोपोलॉजी जो लिटरेचर So he is, because he is an anthropologist and this book is written anthropologically, त हुन वटि रेफरेंस बि एंथ्रोपोलॉजी जा ॼणो वधीक ॾियणु चाहे थो ठीकु आहे न बाबा त हाणे हुन हीउ जुमिलो लिखियो आहे इन दी एंथ्रोपोलॉजिकल लिटरेचर ऑन इंस्टीट्यूशन्स फ्रॉम हाणे एंथ्रोपोलॉजी में इंस्टीट्यूशन्स इहे कहिड़ा थो ॿुधाइणु चाहे बैंड ट्राइब चीफडम ऐं नेशन स्टेट According to anthropology, these are social and political institutions. Human evolution जे अंदरि छो तव्हां एंथ्रोपोलॉजी दोस्तनि खे पढ़ियल हूंदी त हीअ जेका एंथ्रोपोलॉजी जो जुमिलो हू कोट करे थो उनजी आॾो हुनखे इहो हुनजी इहा मजबूरी आहे त इन जुमिले खे सपोर्ट करण जे लाइ हू उन्हनि आथरनि जा नाला लिखे जेकॾहिं इहो जुमिलो न लिखे हा त हुनखे इहा ज़रूरत न पवे हा सम्झो था न मिसाल तौरु हू क्लेम थो करे इन दी एंथ्रोपोलॉजिकल लिटरेचर ऑन इंस्टीट्यूशन्स त रीडर हुन खां डिमांड कंदो त बाबा तो जो लिखियो आहे त एंथ्रोपोलॉजी जो लिटरेचर हीअं थो चवे उहे माण्हुनि जा नाला लिखिया हिते लिखो सबूत ॾे तव्हां सम्झो था सर उन करे दिस इज़ इम्पॉर्टेंट इन रिसर्च मेथडोलॉजी तव्हां उन करे तव्हां कॾहिं बि जॾहिं अहिड़ो पेपर लिखो या बुक चैप्टर लिखो त उन में जेका बि तव्हां ॻाल्हि कंदव उन ॻाल्हि खे तव्हांखे सबूत ॾियणो पवंदो लिटरेचर जो ॾिसो न सबूत ॾिना आहिनि ऐं हिकु न ॾिनो आहे चार ॾिना आहिनि ठीकु आहे न जंहिंमें माना एरिक्सन आहे हैरिस आहे कोटक आहे
शालनिक आहे, ठीकु आहे न। ऐं उनजो अॻियां वरी उनजो ज़िक्र कयो आहे। उनखां पोइ तव्हां हेठि अचो, हेठि जेको आहे लॉन्ग अगो, हेठि जेके हेठियूं लाइन्स आहिनि, लॉन्ग अगो सी राइट मिल्स, ठीकु आहे। हाणे उहो सॼो आर्ग्यूमेंट हुन बिल्ड कयो आहे विद प्रूफ्स, विद रेफरेंसिस। सो वी आर टॉकिंग अबाउट तहक़ीक़ जो फ़न, ऐं तहक़ीक़ जो फ़न referencing or in-text referencing is an important step when you are writing any research report, any research article or book chapter for a research based project. ठीक है ना? जी जी बाबा. These things are said by all of these. By those writers, yes. Same thing. Yes, related to this issue, related to nationalism. Another thing is the above reference is given in inverted comma, but below this is not given in inverted comma. Why is so? Where? In which line? The first one we did that was given in inverted comma, and second one there is no inverted comma. Because then he is not using their own words. मिसाल हिते जेको इन्वर्टेड कमु आहे त माना इहे लफ़्ज़ उन जा आहिनि, माना उन हीउ जेको राइटर ग्रीनफील्ड आहे उन जा आहिनि। जिथे हू नथो ॾिए त माना इन जो मतिलबु आहे त उन्हनि जा न आहिनि। पोइ उहो जुमिलो जनरल आहे, इहो इम्पॉर्टेंट पॉइंट आहे। वेन एन ऑथर इज़ नॉट यूज़िंग एग्ज़ैक्ट वर्ड्स देन ही विल नॉट यूज़ इन्वर्टेड कामाज़, ठीकु आहे न। त उन करे इहो फ़र्क़ु हूंदो आहे। ऐं हीउ जेको इन्वर्टेड कामा जो लफ़्ज़ माना लिखियो आहे न, ग्लोबलाइज़ेशन ऑफ नेशनलिज़म, इहो वर्ड बेसिकली ग्रीनफील्ड जो आहे। इहो माना फ्रेज़ जेकॾहिं इहो इनखे इन्वर्टेड कामा नथो ॾिए त छा थींदो? प्लेजरिज़म अकाउंट थींदो, ठीकु आहे न। इहो प्लेजरिज़म अकाउंट थींदो। अच्छा, हीअ सो आहे, हिन जा मुख़्तलिफ़ तरीक़ा हूंदा आहिनि। हिते ईअं बि थी सघे थो त हिते हू उनजो पेज जो नंबर बि ॾेई सघे थो, उहो ॿियो तरीक़ो आहे। मिसाल तौरु ग्रीनफील्ड 2016, उनजी आॾो वरी पेज नंबर मिसाल पेज 20, त उनजो मतिलबु छा थियो त उन जिथां उन ग्रीनफील्ड खे कोट कयो आहे उनजो उहो जुमिलो उनजी किताब में या उनजे पेपर में पेज नंबर 20 ते लिखियलु आहे, ठीकु आहे न भाउ? कहिड़ो ए बी? यस, इन में इन जा ॿ किताब आहिनि। ए माना जेको आहे सो उनजो आहे, बी उन जा ॿ किताब आहिनि, पर डेट साॻी आहे। हा, त उन करे हा, ए माना बेसिकली साल साॻियो आहे ऐं राइटर बि साॻियो आहे, साल बि साॻियो आहे। त उन करे हू ॿई किताब उन सां लाॻापियल आहिनि। जेकॾहिं उहो ए ऐं बी न ॾींदो त असांखे कीअं ख़बर पवंदी? हा, त उन करे राइटर साॻियो आहे, साल बि साॻियो आहे। उन करे हिकिड़े ई साल में उन राइटर जा ॿ किताब आहिनि या ॿ आर्टिकल आहिनि, त उन करे ए ऐं बी ॾियणो त लाज़मी आहे। हा, पॉसिबल आहे जेकॾहिं ईअं हुजे, या उन माना ॿियो बि बी उन ॾेई छॾियो आहे त इन जो जनरल माना ग्रीनफील्ड जो इन सां लाॻापियल बि कमु आहे, ठीकु आहे न। उहो इन सां एतिरो न हूंदो आहे, उहो कोट करे सघे थो, ठीकु आहे न। त उन करे हेठि वरी तव्हां ईंदव। अच्छा, हाणे इन जो ॿियो जेको तरीक़ो आहे, तव्हां जॾहिं लिखंदा आहियो माना कंहिं बि राइटर जे सां शुरू कंदा आहियो, त हेठि जेको मूं तव्हांखे आहे न लॉन्ग अगो, हेठि तव्हां अचो, इन में लिखे थो न सी राइट मिल्स। हाणे हिते उनखे नंबर ॾिना आहिनि 1959 ऐं 55। हाणे इहो हिकिड़ो तरीक़ो लिखण जो ईअं बि हूंदो आहे त तव्हां जॾहिं लिखो था, डायरेक्ट कंहिं राइटर जे बारे में लिखो था, मिसाल तौरु सी राइट मिल्स स्टेट्स दैट, जेको हिन ईअं लिखियो आहे, या वॉन जेको बि हिन जुमिलो लिखियो आहे, त तव्हां छा कंदव त सी राइट मिल्स जे आॾो उनजो ईयर लिखंदव। ऐं उनजो जेकॾहिं उहो जुमिला तव्हां रखो था त या एग्ज़ैक्ट न बि हुजनि त उनजो पेज नंबर तव्हां ॾेई सघो था, ठीकु आहे। त इहो उनजो इहो तरीक़ो। हेठि वरी तव्हां ईंदव सिनीथिया वेबर्स, ठीकु आहे, 2010। हाणे इहो जुमिलो उन कीअं लिखियो आहे? सिनीथिया वेबर्स अरेस्टिंग इंटरनल क्रिटिक ऑफ, माना जुमिलो उन लिखियो आहे। त हाणे इनखे उन जेकॾहिं तव्हां लिखो ईअं लिखण था चाहियो, माइकल टॉगवेलर हेज़ एक्सप्लेन्ड, त हिते तव्हां माइकल टॉगवेलर जे आॾो साल लिखंदव उनजे, माना जेको बि अथसि आर्टिकल आहे या बुक आहे या छा, ठीकु आहे बाबा। हाणे इहो माना इनटेक्स्ट रेफरेंसिंग एक्चुअली मां तव्हांखे ॼाणणु पई चाही। असुल में हिकिड़ा 2 पेजिस हुया, पर उहे प्रिंट शायदि न कया आहिनि दोस्त, उहे
जी वाह सर इंग्लिश में त हे ठीकु आहे असां ईअं ई कंदा आहियूं बट मां सिंधी में ॿ टे आर्टिकल पढ़िया आहिनि हुन में अहिड़ो कुझु बि सीन आहे बिल्कुलु असांखे हाणे हिते हिकिड़ो सुवालु उभिरे थो असुल में हाणे हीअ जेका रिसर्च मेथडोलॉजी आहे न दी हीअ रिसर्च मेथडोलॉजी बेसिकली असांखे इंग्लिश लिटरेचर मां ट्रांसफ़र थी आहे माना इंग्लिश स्कॉलरशिप मां जेका अंग्रेज़ी में जेको कमु थिए थो ऐं माना इहा हिनखे बदकिस्मती चऊं या ख़ुशकिस्मती चऊं जो असां वटि जेको बि इल्मु आहे हिन क़िस्म जो उहो माना वेस्ट मां आयो आहे उन करे हीअ जेका रेफरेंसिंग जी बि सॼी कहाणी आहे इहा ज़ाहिर आहे असां मेथडोलॉजी उन्हनि जी फॉलो कयूं था हाणे असां वटि सिंधी में या उर्दू में बे जेकॾहिं रेफरेंसिंग थिए थी त उहा बेसिकली हिननि खे ई फॉलो करे कई वञे थी पर असां सां अञा ताईं इहो मसइलो आहे जो सिंधी उर्दूअ में जेको असां कमु कयूं था उहो हिन लेवल जी रेफरेंसिंग असां न सिखी सघिया आहियूं मां बसि हाणे एब्स्ट्रैक्ट ते अचां थो हा बसि ठीकु आहे बाबा एब्स्ट्रैक्ट खे तव्हांखे आउं सैंपल हिकिड़ो ॾियां थो सर हे वठिजो तव्हां असुल में एब्स्ट्रैक्ट 2-3 सैंपल मूं आंदा पर शायदि मेथडोलॉजी जा असां न आहियूं न हेॾे हुन करे शयूं मेथडोलॉजी माना तरीक़ेकार सां शयूं असां आदी न आहियूं सिंधी सोसाइटी जेका आहे न उहा कॾहिं बि तरीक़ेकार में हिरियल ई न आहियूं न त कीअं कंदासीं हा वाह बसि हिनखे छॾायूं यार स्कॉलर किथे आहियूं असां सिखूं था पिया हीअ वठी वठो हीअ वॾो वेहक वारो कमु आहे यार हीअ हिकिड़े अधु कलाक जो कमु न आहे इहो हीअ वठो बाबा विराए जो ॾिसो हिकिड़ो मूंखे ॾिजो तव्हां हा जी जी बाबा मिसाल ये जेको कोट आहे लाज़मी आहे मिसाल ये पंहिंजी तरफ़ां चलो जे ख़बर थी वञे मुंहिंजो पढ़ियल आहे किताब ही पढ़णो पवंदो न इहे मिसाल ॻाल्हि तव्हां हिकु मिसाल ॻाल्हि करे सघो था हा। पंहिंजे नमूने हाणे उहो छा उहो प्लेजिज़म काउंट थींदी या न मिसाल ॻाल्हि लाज़मी न तव्हां मुंहिंजा सॼा दुनिया जा हा किताब पढ़ियल न हिते प्लेजिज़म काउंट न थींदी छो त हुनजो ही जुमिला हुनजा पंहिंजा आहिनि पर हुनजा ख़्याल अहमद जा बि इन क़िस्म जा हुन में आहिनि एग्ज़ैक्ट जुमिला जेकॾहिं हू करे ऐं हिन जो नालो न लिखे त प्लेजिज़म थींदी उहो न मुंहिंजो ईअं आहे मिसाल हिकु तव्हां हींअर ॻाल्हि कई ऐं चवंदो हीअ तव्हां कंहिंखां कॉपी न कई आहे पर तव्हां जा पंहिंजा वर्ड आहिनि हा त उहे न थींदा प्लेजिज़म में काउंट उहे न थींदा ज़ाहिर आहे उहे न थींदा काउंट ज़ाहिर आहे पर हाणे माण्हू जुमिला हिकिड़ा साॻिया बि हलंदा आहिनि अॼुकल्ह अंग्रेज़ीअ में साॻिया हलंदा उहे काउंट न थींदा आहिनि पर हाणे एग्ज़ैक्ट जेकॾहिं इहो थोरी मां थोरो हिन खे करे वठूं पोइ बाबा हाणे हीअ जेको आहे सो हिकिड़ो सैंपल आहे एब्स्ट्रैक्ट जो अच्छा हाणे मूंखे इहो ॿुधायो त एब्स्ट्रैक्ट जेको आहे सो उहो छा माना एब्स्ट्रैक्ट वाई वी नीड टू राइट एब्स्ट्रैक्ट छो लिखिबो आहे जिस्ट आहे सेंट्रल आइडिया आहे पर माना ज़रूरत छो थी पवे एब्स्ट्रैक्ट जी के फॉर होम टू होम वी राइट एब्स्ट्रैक्ट yes ज़रूर बिल्कुलु यू आर वेरी राइट सो एब्स्ट्रैक्ट इज़ रिटन फॉर रीडर्स माना एब्स्ट्रैक्ट उन करे लिखिबो आहे त माण्हू एतिरा वांदा थोरा ई ईंदो तव्हांजो किताबु सॼो पढ़नि पहिरियों माना एब्स्ट्रैक्ट ॾिसंदा सो टू रेज़ देयर इंट्रस्ट बाबा हुनजे कम जी शइ आहे त पढ़ंदा न आहे त न पढ़ंदा उहो उन छा मां ख़बर पवंदी बाबा एब्स्ट्रैक्ट मां ख़बर पवंदी उन करे एब्स्ट्रैक्ट इज़ एन इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ एनी रिसर्च वर्क दैट बी आइदर रिसर्च रिपोर्ट हुजे या बुक चैप्टर हुजे या जर्नल आर्टिकल हुजे जेको या का कॉन्फ्रेंस जी रिपोर्ट हुजे उन में एब्स्ट्रैक्ट जेको आहे सो एब्स्ट्रैक्ट क़िस्म जी समरी आहे तव्हांजे उन कम जी ठीकु आहे हाणे हीअ मूं हिकिड़ो सैंपल इन करे तव्हां लाइ रखियो आहे बाबा तव्हां जेको पहिरियों पेज आहे हुनजो माना पेज त न ॾिनो आहे मूं माना जंहिंमें रिवाइज़ न आहे लिखियलु जेको ठीकु आहे न इहो तव्हां थोरो पढ़िजो इहो तव्हां सम्झो था त एब्स्ट्रैक्ट कहिड़े मयार जो लिखियलु आहे थोरो इन खे तव्हां ॾिसिजो एब्स्ट्रैक्ट में असल में 3-4 शयूं हूंदियूं आहिनि हिकु त उनखे तव्हांजी जेका टॉपिक आहे उनखे इंट्रोड्यूस करिणो हूंदो आहे पहिरियनि जुमिलनि में माना यूअर एब्स्ट्रैक्ट शुड कंटेन अ ब्रीफ इंट्रोडक्शन या ब्रीफ इंट्रोडक्टरी सेंटेंसिस अबाउट ऑफ यूअर टॉपिक जेका तव्हांजी आहे उन जेकॾहिं उहो न हूंदो त उहो एब्स्ट्रैक्ट काउंट न थींदो ठीकु आहे उनखां पोइ उनजा तव्हांजा एम्स एंड ऑब्जेक्ट्स बि उन में क्लियर हुजणु खपनि त हिन माना पेपर जो ऑब्जेक्टिव्स कहिड़ा आहिनि या एम्स या को रिसर्च क्वेश्चन उहो बि अचणु खपे ॿियो तव्हांजो उनजा ब्रीफ माना फाइंडिंग्स रिज़ल्ट्स बि अचणु खपनि उहे बि 2-3 जुमिला उहे बि हुजणु खपनि या एब्स्ट्रैक्ट में इहो बि ॿुधाइबो आहे त जेका मुंहिंजी रिसर्च आहे हाउ इट इज़ इम्पॉर्टेंट इन वॉट टाइप ऑफ कॉन्ट्रीब्यूशन इट प्लेज़ इन
इन दिस फील्ड, ठीकु आहे न। ऐं उहा गेप्स इहे माना 5-6 शयूं हुन में ज़रूरु ॼाणाइबियूं आहिनि, त उन में आहे। हाणे इन जो वर्ड काउंट केतिरो हूंदो आहे, वर्ड लिमिट केतिरी हूंदी आहे एब्स्ट्रैक्ट जी? जी बाबा न जनरल न थींदो आहे न, हुन में ई 4 शयूं ज़रूरु आहिनि। माना इंट्रोडक्शन ताईं टॉपिक जो इंट्रोड्यूस कंदव तव्हां 2-3 जुमिला, देन उन जा रिसर्च क्वेश्चन बि उन में रिफ्लेक्ट थियणु खपे, उन जो एम या ऑब्जेक्टिव उहो हुजणु खपे, फाइंडिंग्स या रिज़ल्ट जा 2-3 जुमिला हुजणु खपनि। पर बट दिस वुड बी इन दी फॉर्म ऑफ डिस्क्रिप्शन, डिस्क्रिप्टिव फॉर्म में हूंदो जीअं हीअ आहे। अच्छा, हिते सोशल साइंस ऐं ह्यूमैनिटीज़ ऐं नेचुरल साइंस जे एब्स्ट्रैक्ट में फ़र्क़ु हूंदो आहे। उन में जेको आहे न, तव्हां उनखे डिवाइड कंदा आहियो, माना मेथड बि अलॻि लिखंदव, कंक्लूजन अलॻि लिखंदव, एम्स और ऑब्जेक्ट उनखे डिवाइड सब हेडिंग्स ॾिबियूं आहिनि। पर हिते सब हेडिंग्स सोशल साइंस हिन में न ॾिबियूं आहिनि, ठीकु आहे। सो मां सिर्फ़ु अलॻि कहिड़ी ॻाल्हि कई पई, उहा एक्चुअली आई वॉज डिस्ट्रैक्टेड। हा, वर्ड लिमिट केतिरी हूंदी आहे? ये 500 थोरो वधीक थी वेंदो आहे, 150 खां 300 ताईं। 150 वर्ड्स खां वठी 300 ताईं, 200 बि थींदो आहे, 250 बि हूंदा आहिनि उहो, पर इहो 150 खां 300 ताईं तव्हांजो हूंदो आहे। सो इहो तव्हां ज़हन में रखो त माना तव्हांजो जेको एब्स्ट्रैक्ट आहे उहो तव्हांजी टॉपिक खे इंट्रोड्यूस करे, रिसर्च क्वेश्चन खे बि मैंशन करे, एम्स ऐं ऑब्जेक्टिव्स खे बि मैंशन करे, के रिसर्च गैप्स ॿुधाइणु चाहे त उहे ॿुधाए, ऐं कॉन्ट्रीब्यूशन कहिड़ो करणु चाहे थो तव्हांजी रिसर्च, उहा बि उन एब्स्ट्रैक्ट में। छो त उहो रीडर, माना रीडर बेसिकली एब्स्ट्रैक्ट तव्हां सम्झो छो लिखिबो आहे, एब्स्ट्रैक्ट इज़ एड्रेस्ड टू द रीडर। माना तव्हां जेका रिसर्च कयो, प्रोड्यूस कयो था, उहा कंहिंजे लाइ हूंदी आहे? पढ़ंदड़ जे लाइ हूंदी आहे न। माना उहो उनखे मुतासिर करे, उनखे ध्यानु छिकाए या उनखे सम्झाए त मुंहिंजे कम जो, ठीकु आहे। उहा त हाणे हिन में हीउ जेको एब्स्ट्रैक्ट आहे न, जेके पहिरें आहे, इन में हिकिड़ो गैप आहे टेक्निकली। उहो टेक्निकल गैप इहो आहे त पैराग्राफ्स में लिखियलु आहे, इहे पैराग्राफ न थींदियूं, उहो हीअं थींदो, ठीकु आहे। हा, माना उनखे तव्हांखे पैराग्राफ न आहिनि ॼणियूं, उहो हिकिड़ी पैराग्राफ में थींदो, ठीकु आहे। त इहो हीअ वरी मां उनखे थोरो रिवाइज़ जेको आहे सो तव्हां नोट कंदव त हिन ॿिन्ही में फ़र्क़ु आहे, मुंहिंजी लैंग्वेज में ऐं हुन में। सो एतिरो आहे, मां सम्झां थो मवाद त काफ़ी आहे। असुल में हिकु ॿ ॿिया एब्स्ट्रैक्ट बि हुया, ऐं तव्हांखे ॾेखारियां, पर शायदि उहे कॉपीज़ न आहिनि थियूं। बाक़ी रिफ्रेंसिंग जो बाबा काफ़ी, माना जेको आहे न रिफ्रेंसिंग जेका इट सेल्फ आहे, जेका आख़िर में ॾिबी आहे, उहो तव्हां किताबनि में जेको हूंदो आहे न, तव्हां उनखे ॾिसी करे प्रैक्टिस करे सघो था। त उन में मिसाल तौरु जेको आहे न रिसर्च जर्नल आर्टिकल जो कीअं ॾिबो आहे, बुक चैप्टर जो कीअं कोट कबो आहे, या जेको आहे सो का कॉन्फ्रेंस रिपोर्ट आहे उनजो कीअं थींदो, या अख़बार जो कीअं थींदो, इन्हनि सभिनी या यूट्यूब चैनल खे कीअं कबो, उन सभिनी जा सोर्सिस इन ते किताबनि ते इन ते हूंदा आहिनि ॼाणायल, ठीकु आहे। सो आई थिंक आई शुड कंक्लूड इट एंड आई शुड वाइंड इट अप नाउ, ठीकु आहे। थैंक यू, महिरबानी।